आप सूद ते पैसा हलाइण वारे शख्स जी शादी में शिरकत कजे या न कजे। अब्दुल अज़ीज़ मलिक रेती खां। जंहिं शख्स जे घर में सूद जी आमदनी अचे थी छो त इहा आमदनी हराम आहे, अहिड़े शख्स जी कंहिं बि क़िस्म जी दावत क़बूल न कजे, चाहे शादी जी दावत हुजे, चाहे ख़ैरात जी हुजे या मानी जी आम का दावत हुजे। जंहिं शख्स जे घर में हराम आमदनी अचे थी उन शख्स जी दावत कॾहिं बि क़बूल न कजे। सूद अहिड़ो गंदो गुनाह हुआ जंहिंजे लाइ अल्लाह से फरमायो आहे त मां अल्लाह जी उन सां जंग आहे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे, जंहिंसां अल्लाह जी जंग हुजे, असां उन जी शादी में छो शिरकत कयूं। जंहिंजे बारे में पको यकीन हुजे त इन जे घर में हराम आमदनी आहे 100%, त उन जी शादी में शिरकत न कजे। बाक़ी जंहिंजे बारे में इहा न आहे त ख़ामख़ा उन जे बारे में जुस्तजू न कजे, तहक़ीक़ न कजे। मुसलमान ते हिकिड़ो भलो गुमान हुजे। बाक़ी जंहिंजो 100% तव्हांखे ख़बर आहे ऐलानिया तौरु इहो सूद हलाईंदो आहे, पैसा ॾींदो आहे सूद ते, वरी लाभ ते मथां वठंदो आहे पैसा, त अहिड़े शख़्स जी शादी में या कंहिं बि दावत में शिरकत न कजे।